अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां हवां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध हिन वक़्तु केतिरनि ई मसइलनि में घेरियल आहे, पर ॿ मसइला अहम आहिनि। हिकु अमन अमान जो मसइलो ऐं ॿियो थर में आयल ॾुकार जो मसइलो। जेतोणीकि सिंध हुकूमत जी कारकर्दगी ऐं इदारनि जी अहलियत ते केतिरा ई सवाल उथी रहिया आहिनि, पर थर में 185 ॿारनि जी रिकॉर्ड मौत खे पिणु सिंध सरकार जी इंतहाई ग़फ़लत में शुमार कयो पियो वञे। थर में बुख ऐं बदहाली जो राकास अञा बि लामारा ॾेई रहियो आहे। हुकूमत जूं मुतासिरनि ताईं खाद ख़ुराक पहुचाइण वारनि कोशिशनि ऐं डॉक्टरनि ऐं दवाउनि जो बंदोबस्त करण जी दावाउनि बावजूद बि सूरत हाल में किथे भी बेहतरी ॾिसण में नथी अचे। तालीम, सिहत ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जी कारकर्दगी खे ॾिसी सिंधी अवाम जे ज़हननि में हिकु ई सवाल उभरे थो त छा सिंध में का हुकूमत आहे। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा MP सैयद नासिर हुसैन शाह साहब। वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आया। नासिर साहब, शुरू कंदासीं न जेको मेन मसइलो आहे सिंध में तमामु अहम मसइलो थर में आयल ॾुकार ऐं 185 ॿारनि जी रिकॉर्ड मौत जेका थी आहे। इन खां अलावा बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿारनि जे फौत जे थियण जूं ख़बरूं आयूं आहिनि, पर उहे रिकॉर्ड ते न आहिनि। तव्हां छा चवंदा आहिनि सूरत हाल में? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॻाल्हि आहे त हिकु बार बि फौत थिए थो त उहा वॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। ऐं त ज़ाहिर आहे तव्हां जेके अंग अखर ॿुधायो था पिया, हालांकि इन्हनि ते मूंखे त थोरो घणो एतिराज़ इन सेंस में आहे त जेका रिपोर्टिंग कई वई आहे या जेका आहिनि, मां त चवंदो हिकु बार बि जे फौत थिए थो त वरी ॾुख जी ॻाल्हि आहे। पर उन में इहो आहे त 100 जे क़रीब आहिनि इहा तादाद, ऐं उहो बि दिसंबर खां वठी। उन में घणी जेका उन में तादाद आहे उहा उही आहे जेका आम तौर ते दौरान जेके चवंदा आहिनि ज़चगी जे दौरान जेके आहिनि उहे वीचारा फौत थिया आहिनि, ऐं कुझु नमूनिया जे हुन में थिया आहिनि, कुझु इहो जेका ॾुकार जी का सूरत हाल चई वञे थी, कुझु उन जो बि थिया आहिनि। ऐं इहा वॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। हिकु बि थिए त उहो बि वॾो अलार्मिंग आहे। उते काफ़ी फैक्टर आहिनि। थर जा जेके मारूज़ी हालात आहिनि उन्हनि खे जॾहिं असां ॾिसंदासीं त उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जो सिलसिला हूंदा आहिनि। जीअं मीडिया ते कोट थिए पियो त उतां वॾे पैमाने ते लॾ पलाण थिए थी पई ऐं माण्हू उतां वञनि था पिया, त इहो त उहे बि जेको हे मौसम अचे थो पियो या हे जेको टाइम आहे लाबारे जो टाइम आहे, त इलाही माण्हू उतां पंहिंजी लॾ खणंदा आहिनि, ॿिए हंधि वेंदा आहिनि ऐं उते लाबारो विझंदा आहिनि। वरी सॼे साल जो जेको गुज़र सफ़र आहे उन्हनि जो काफ़ी अरसे ताईं उन जो डिपेंड बि इन ते ई थींदो आहे, त उते वञी ॿियनि जायुनि ते लाबारो कंदा आहिनि, पोइ जेको बि उन्हनि खे हिसे में अचे उहा ॻाल्हि उते सॼो साल पंहिंजो गुज़र कंदा आहिनि। पर इन इशूअ खे ज़ाहिर आहे मीडिया जे करे इन ते फोकस कयो वियो, ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे मीडिया जी, जंहिंजे करे उते वञी सिंध गवर्नमेंट बि पंहिंजो रोल अदा कयो। तव्हां ॾिठो त जॾहिं मीडिया ते इहो खयो वियो इशू, उन खां पोइ चीफ मिनिस्टर साहब मुसलसल उते दौरा भी कंदा रहिया ऐं उते उन्हनि वञी तमामु घणो कम भी कयो। असां तव्हां सम्झो था त इलाही देर खां पोइ दौरा कया विया, देर खां पोइ सिंध सरकार सुजाग थी, जॾहिं त मुसलसल 4-5 महीननि खां इहे ख़बरूं रिपोर्ट थींदियूं रहियूं। थर में मोरनि में बीमारी थी, जानवर मरण लॻा। इहा उतां जा जेके असांजा ॿिया नुमाइंदा भी आहिनि या ॿियूं मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि जेके अॼु वॾे हुन सां हिन ते तंज़ करे रहिया आहिनि ऐं इन ते तनक़ीद करे रहिया आहिनि असां ते, इहे बि उते मौजूद हुया। बिल्कुलु असांजी ज़िम्मेदारी आहे ऐं असां उहा महसूस भी कयूं था पिया, ऐं असांजे चीफ मिनिस्टर साहब वञी उते इहा पूरी भी कई आहे, ऐं असांजी काबीना भी उते सॼा विया। असांजा काफ़ी मेंबर जेके आहिनि MPAs ऐं असांजूं अदियूं भी या जेके असांजे चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि उते विया। पोइ तव्हां ॾिठो हूंदो त चीफ मिनिस्टर साहब लगातार उते विया आहिनि, हिकु दफ़ो न विया आहिनि, काफ़ी उते विज़िट कयो आहे। प्राइम मिनिस्टर साहब जा बि असां थोरा हितां आहियूं त उहे बि उते आया, उन्हनि भी इमदाद ॾियण जो ऐलान कयो। ऐं ईअं ई ॿिया बि जेके अहिड़ियूं माण्हू आहिनि, NGOs आहिनि ऐं ॿिया इदारा आहिनि, फ़िलाई इदारा आहिनि, उन्हनि भी पंहिंजो अची उते रोल अदा कयो। ईअं असांजा जेके फ़ौज जा जवान आहिनि उन्हनि भी उते पंहिंजो हिसो विधो। पर ॻाल्हि इहा आहे त असांखे हाणे इन जो परमानेंट हल करणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि थी वई, नेग्लिजेंसी जंहिंजी बि आहे उनखे ज़रूरु सज़ा मिलंदी, इंक्वायरी थिए थी पई, कुझु ऑफिसर उते हटाया विया आहिनि, जेके लोकल इंतज़ामिया आहे उतां जी उन सभिनि खे हटायो वियो आहे, चेंज कयो वियो आहे, उन ते इंक्वायरी हले थी पई। ऐं ज़रूरु इंक्वायरी जॾहिं थींदी ऐं जेको बि उनजो ज़िम्मेवार हूंदो उनखे उनजी सज़ा मिलंदी। हाणे अवां असांखे वाकई ज़िम्मेवारनि खे सज़ा मिली सघंदी, छो त जिन खे हटायो वियो आहे, छा सम्झो था तव्हां त ज़िम्मेदारी रुगो उन्हनि ते ई आयद थिए थी। ॾिसो
इहा इंक्वायरी ते ख़बर पवंदी त केरु केरु इन जा ज़िम्मेदार आहिनि। असांजी जेका आला क़यादत आहे, ख़ासि तौर ते असांजो चेयरमैन बिलावल साहब उते विया ऐं मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब हिन जो सख़्तु नोटिस वरितो आहे ऐं उन्हनि चयो जेको बि हिन जो ज़िम्मेदार हूंदो उन ते एक्शन थींदो। ऐं हाणे अवां असांखे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त हाणे तव्हांजो असांजो छा फ़र्ज़ु आहे? मीडिया जो छो त काफ़ी उन जो असराइतो आहे कमु, तव्हांजो असांजो हाणे इहो आहे त असां थर जे लाइ इन इलाइक़नि जे लाइ अहिड़ियूं तजवीज़ूं ॾियूं, अहिड़ो कमु थिए जेको परमानेंट हल हुजे, शॉर्ट टर्म न हुजे त अॼु हुननि खे अन्न मिली वियो, अॼु हुननि जी वैक्सीन थी वई, अॼु हुननि जो थोरा घणा हुननि खे राशन जा इहे ॾेई कटा मिली विया त हुननि जो असां चयोसीं असां पंहिंजो फ़र्ज़ु निभायोसीं। ईअं न आहे, असांखे मुस्तक़िल तौर ते परमानेंट तौर ते उतां जो हल करिणो पवंदो त उतां जे माण्हुनि खे रोज़गार मिले, उते पाणीअ जी सहूलियत थिए ऐं उते सिहत जो जेको मेन कारण जेको थिए थो पियो उन असां उते प्रोवाइड कयूं। उते डॉक्टर्स, लेडी डॉक्टर्स ऐं दवायूं जेके आहिनि उहे असां उते पुॼायूं ऐं जेके परमानेंट उते हुजनि। नासिर साहब, तव्हां ॻाल्हि कई त रुगो कहत में बुख जे करे ॿार फोत न थिया आहिनि, बीमारियुनि जे करे बि फोत थिया आहिनि, ॿिया सबब थी सघनि था, जॾहिं त सेक्रेटरी सिहत हिन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो आहे त थर में जेके ॿारनि जी मौत थी आहे उहा बुख जे करे ई थी आहे। इन ते मुख़्तलिफ़ बयानात आहिनि, हाणे मां उन में नथो वञणु चाहियां त कंहिं महिल कहिड़ो बयानु आहे। इहा ॻाल्हि ग़लति आहे त कणिक गुदामनि में पयल रही उहा जेका उते विरहाइण लाइ घुराई वई उहा उन्हनि ताईं न पहुची सघी, उते ई ख़राब थी वई। इहा रिपोर्ट थी, इहा ॻाल्हि इन ते बि इंक्वायरी थिए पई त छो इहा थिए आहे। ॾिसो हाणे इन ते कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे, मां हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿियो त कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त इन सॼे वाक़े खे हाइप इन करे बि ॾिनी वई त जेको पुराणो को ट्रांसपोर्टर हुयो जंहिंजो अलाए करोड़नि रुपयनि जो को बिल हो, जेको बि इन करे रुकियो वियो हुयो त उनखे चेक कयो पियो वञे त बाबा इहो सही आहे या हरू भरू कूड़ा बिल आहिनि, त इन मामले खे सॼे खे हाइप बि वठी रही आहे। हिकिड़ो इहो पहलू बि आहे, पर असांजो चवण आहे मक़सदु इहो आहे त उते इंतिहाई अफ़सोस जहिड़ी हालत आहे, माण्हू थधि जे करे ॿार फौत थिया या दवा न हुजण जे करे फौत थिया या जेको अन्न न हुजण जे करे फौत थिया, जंहिं बि सबब सां फौत थिया, हेॾो वॾो तादादु आहे ॿारनि जो ऐं माण्हुनि जो जेको इन जे करे सफ़र कनि पिया, त इहा अफ़सोसनाक ॻाल्हि आहे ऐं इहा कहिड़े बि तरीक़े सां थी, जेको बि इन जो ज़िम्मेदार आहे उनखे सज़ा मिलणी खपे। जॾहिं त हर साल एतिरा ॿार फोत थियनि था, गुज़िरियल साल बि सिहत खाते एतिराफ़ कयो आहे त 43 ॿार फोत थिया। जेकॾहिं बीमारियुनि जे करे ॿार फोत थिया त तव्हां सम्झो था त उते सिहत जूं सहूलियतूं बि कोन्हनि, जेकॾहिं माण्हू अस्पतालनि में वञनि था त उते डॉक्टर बि कोन्हनि। इहो सभु शयूं हाणे रिपोर्ट बि थियूं आहिनि, साम्हूं बि आयूं आहिनि, इन्हनि खां इनकार त नथो करे सघिजे न, इहा कंहिंजी ज़िम्मेदारी थिए थी? ॾिसो, डॉक्टरनि जो न हुजणु, दवाउनि जो न हुजणु, इहा वाक़ई हिकिड़ो असांजी कोताही आहे, जेके बि उन जा ज़िम्मेदार आहिनि उन्हनि जी इहा कोताही आहे। पर जेको तव्हां पॉइंट आउट कयो था त ॿारनि जी जेका अमवात आहे, शरह अमवात जेका आहे उहा त पंहिंजे पाकिस्तान में जेके जिन एरियाज़ खे असां चऊं था त उहे उते घणी सभु सहूलियतूं आहिनि, उते बि इहे जेको परसेंटेज आहे मिले थी पई। जेके इहे परे जा इलाइक़ा आहिनि, थर जा इलाइक़ा आहिनि या ॿिया जेके ॿारहाड़ी जा इलाइक़ा आहिनि, उते इहो रेशो वधीक आहे। पर इहे सहूलियतूं सभु उते हुजणु खपनि ऐं जेको बि उन जो ज़िम्मेदार आहे उनखे इहा ज़रूरु उन ते एक्शन थियणु खपे। पर तव्हां सम्झो पिया त इहा ग़फ़लत हुई या अखियूं बूटियल रहियूं सिंध सरकार जूं, इहे शयूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं, चाहे मीरपुर ख़ासि हुजे, सखर हुजे, शिकारपुर हुजे या सिंध जा ॿिया अहिड़ा ज़िला हुजनि, इलाइक़ा हुजनि जिते अस्पतालनि में डॉक्टर नथा वञनि, दवाऊं जेके आहिनि माण्हुनि ताईं नथियूं पहुचनि, माण्हुनि खे सहूलियतूं नथियूं मिलनि, उन जे बावजूद बि इहे शयूं रिपोर्ट थियण जे बावजूद बि सिंध सरकार इन्हनि ते को तहरुक नथी वठे, को एक्शन नथो थिए। ॾिसो, एक्शन पहिरियों बि थिया आहिनि, हाणे उनखे जेको हेॾे वॾे सूरत हाल खां पोइ हाणे बि एक्शन न वरितो वियो, हाणे बि सवली सिंधीअ में चवंदा आहिनि असांजूं अखियूं न खुलियूं ऐं कंहिंखे बि छॾियो वियो ऐं उन ते स्कूल तरीक़े सां उनखे ॾिठो वियो, त पोइ ज़ाहिर आहे असां इन जा ज़िम्मेदार आहियूं। पर मां तव्हांखे यकीन थो ॾियारायां त जेके बि इन जा ज़िम्मेदार आहिनि उन्हनि खे सख़्तु सज़ा मिलंदी, छो त आसिफ साहब पाण हिन ते तमामु घणो एक्शन कयो आहे। असांजो CM साहब खे बि इन सॼी ॻाल्हि ते तमामु घणी उन्हनि खे ॻणती बि आहे ऐं उन्हनि इन करे तव्हां ॾिठो हूंदो त जेके उन्हनि पोयनि ॾींहंनि में जेके एक्शन कया आहिनि या जंहिं तरीक़े सां उते विया आहिनि ऐं सॼो मीटिंग्स कयूं आहिनि ऐं उते माण्हुनि खे उतां हटायो वियो आहे, इहे सभु तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां सम्झो था त जेके ज़िम्मेदार माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ वाक़ई एक्शन थींदो, छो त पीपल्स पार्टी में इन हवाले सां काफ़ी इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं पिणु मीडिया में रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि, इन हवाले सां तव्हां छा चवंदो? ॾिसो, जेके इन जा ज़िम्मेदार थिया
ऐं जेके बि इन जेका कमीशन में जोड़ियो वियो आहे, जेको जज साहब बि हिकिड़ी रिपोर्ट पेश कई आहे ऐं जेका थिए थी पई, ऐं उन खां पोइ बि उन ते एक्शन नथो थिए, त पोइ त इहा तमामु ग़लति ॻाल्हि आहे। ऐं जे इहा ॻाल्हि ईअं अहिड़े नमूने सां थी त असां बि तव्हां मीडिया सां गॾिजी उन ते एहतिजाज कंदासीं, पर मूंखे यकीन आहे त अहिड़ी ॻाल्हि न थींदी ऐं जेके बि हिन जा ज़िम्मेदार आहिनि उन्हनि ते एक्शन थींदो। अच्छा नासिर साहब, इमदाद जे हवाले सां त जेको रिलीफ जो कमु आहे या माण्हुनि में जेका कणिक विरहाई थी वञे, ॿियो इमदादी सामान विरहाए पियो वञे, इन हवाले सां बि काफ़ी ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त मुतासिरनि ताईं अञा ताईं उहा इमदाद सही नमूने न पहुची सघी आहे। केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन इमदाद खां अञा बि महरूम आहिनि। सो काफ़ी हद ताईं हिकिड़ी जेका परसेंटेज आहे उतां जी पॉपुलेशन जी, जेको अंग अखर असांखे मिलिया आहिनि, त उन में मोर देन 70% जेको आहे 70 to 75% माण्हुनि खे इहे सभु शयूं उते मिलियूं आहिनि। कुझु माण्हू ज़रूरु उते अहिड़ा आहिनि जिन खे अञा ताईं इहे शयूं न पुगियूं आहिनि, ऐं उहो बि गवर्नमेंट पूरी पंहिंजी कोशिशि करे थी पई, छो त थर जा इलाइक़ा ऐं नंढा नंढा ॻोठ बि हिकु ॿिनि फैमिलियुनि ते मुश्तमिल हूंदो आहे, ऐं थर जो हिकिड़ो वसी एरिया आहे, उहा बि कोशिशि कई वञे थी पई, ऐं इनशाला उन्हनि खे बि जल्दी इहे सभु शयूं पुॼी वेंदियूं। अच्छा, इहे शयूं बि रिपोर्ट थियूं आहिनि त जेका इमदाद विरहाई थी वञे या वॾे वज़ीर जे वञण जी या दौरनि करण जी तव्हां ॻाल्हि कयो था, त सिर्फ़ु फोटो सेशन ताईं महदूद थो हुजे, माण्हुनि खे इंतज़ारु कराए थो वञे, मुतासिर कही अचनि था पंहिंजनि इलाइक़नि खां त वॾो वज़ीर अचे थो, इमदाद विरहाई वेंदी, उहे इमदाद जा थेला तॾहिं उन्हनि जे अॻियां खयां था वञनि जॾहिं ऐलान थिए थो वॾो वज़ीर अॼु नथो अचे। न, ईअं बिल्कुलु न आहे, इहा जेका ग़लति रिपोर्टिंग आहे, छो त जेका कुझु वञी विरहाइनि था, बाक़ी त इहो त हिकिड़ो प्रोसेस आहे, हिकिड़ो लगातार हिकिड़ो प्रोसेस आहे जेको हले थो पियो। जेके बि असांजी उते जी लोकल हाणे उते मशीनरी आहे, फूड डिपार्टमेंट आहे, रेवेन्यू जा माण्हू आहिनि या ॿिया बि महकमा उते उन में गॾिया विया आहिनि हुननि सां गॾु, त उहे सभु पंहिंजो कमु जेको कंदा पिया, हिकिड़ो प्रोसेस हले थो पियो। इहो छड़ो इहो न आहे त जंहिं ॾींहुं चीफ मिनिस्टर साहिबु वञे या को असांजो वफ़ाक़ी वज़ीर वञे या सूबाई वज़ीर वञे या को वॾो उहिदेदार वञे त उन महिल को फोटो सेशन थिए थो पियो, ईअं बिल्कुलु न आहे। अच्छा, तव्हां सम्झो था त जेको इमदाद अचे थी, KP के ऐलान कयो आहे, वफ़ाक़ी सरकार पारां ऐलान थियो, सिंध हुकूमत जेको इमदाद जो ऐलान कयो आहे, इन जे विर्छ जे हवाले सां का कमेटी ठाही वेंदी शफ़ाफ़, त जीअं इहे हक़दार माण्हुनि ताईं पहुची सघे, विच में जेके मनपसंद माण्हुनि खे मिलण जूं जेके ॻाल्हियूं रिपोर्ट थियनि थियूं या इन तरह या आम माण्हुनि जे लाइ जेके मुतासिर माण्हुनि जे लाइ इहो अचे थो, इहो ॿियनि माण्हुनि ताईं न पहुची सघे। ॾिसो, इहा तनक़ीद बराए तनक़ीद ई थींदी रहंदी आहे, पर ईअं थींदो त रहियो आहे माज़ी में, ईअं केतिरी हाणे त उते बिल्कुलु ईअं न आहे, ऐं उते सॼो जेको बि कमेटियूं ठहंदियूं पियूं या जेको कुझु बि आहे उन में सभु माण्हू शामिल आहिनि। जे वफ़ाक़ इमदाद जेका ॾिनी आहे त उन में हुन जा नुमाइंदा बि आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट जा बि आहिनि, जेको ॿियो पाण वञी उते विरहाइनि था पिया, मुख़्तलिफ़ NGOs या इन रियाज़ वारनि मोकिलियो आहे या इलाही ॿिया फ़िलाई इदारा आहिनि जेके उते कमु कंदा पिया, त उहे सभु उन्हनि जा पंहिंजा माण्हू बि आहिनि, उन्हनि मुख़्तलिफ़ उतां जा जेके लोकल उते जा सोशल माण्हू आहिनि, सोशल वर्कर आहिनि, जेके उन्हनि सभिनी खे उन में इन्वॉल्व कयो वियो आहे। ऐं इहो हाणे इल्ज़ाम ई आहिनि त मनपसंद ऐं हुननि खे ॾिनो वियो, कंहिंखे हे नथो थिए, अकबर परवरी कई थी वञे पई, वरी उन में बि का गोबियूं हयूं वञनि थियूं पयूं, हाणे हेॾो वॾी सान्हो थी वियो, हेॾी वॾी सूरत हाल तव्हांजे साम्हूं। हाणे त केरु ईअं सफ़ा को चरियो ई हूंदो जेको वञी इहे ॻाल्हियूं कंदो ऐं गोबियूं हणंदो या इन मामले ते अञा सियासत थिए पई। इहे वञा त हर को ॾिसो, सियासत करण जे लाइ सभु वॾियूं जंहिं कंहिं बि प्रोग्राम में तव्हां घुराईंदव त वॾी तनक़ीद कंदा, पर उन्हनि खां इहो पुछियो वञे त उहे उते छा था कनि, वञी का बि ॻाल्हि तनक़ीद बराए तामीर हुजणु खपे। सुठो कमु थींदो, सिहत जूं सहूलियतूं माण्हुनि ताईं पहुचंदियूं या माण्हू सुखिया सताबा हूंदा, त तव्हां सम्झो था इन तरह जी सूरत हाल न थींदी त तनक़ीद न थींदी। ॾिसो, हिकिड़ो हाणे तव्हां तनक़ीद वारी जे ॻाल्हि सियासी तौर ते तनक़ीद जी ॻाल्हि कयो, त जेके धुरियूं तनक़ीद करे रहियूं आहिनि सियासी तौर ते, उन्हनि पाण छा कयो जॾहिं उहे इक़्तिदार में हुया या उते माण्हू चीफ मिनिस्टर बि रहिया आहिनि, उते काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके हमेशह हुकूमतनि में बि रहिया आहिनि, ऐं उन्हनि उन महिल छा कयो, इहो थर त साॻियो ई आहे न, थर जा माण्हू बि साॻा आहिनि। मां हिकिड़ी ॻाल्हि इहा थो अर्ज़ु कयां त जेके माण्हू तनक़ीद कंदा, छड़ो तनक़ीद जेके कंदा, मां उन्हनि लाइ थो चवां, असांजियूं कोताहियूं या जेके इहे आहिनि उते दवाउनि जो न हुजणु, लेडी डॉक्टर या डॉक्टर जो न हुजणु या ॿिया जेके प्रॉब्लम इहे पंहिंजी जाइ ते आहिनि, इहे जंहिं को बि इन ज़िम्मेदार आहे
उहा हुनजी ज़ाहिर आहे हिकिड़े क़िस्म जी नाइलाइकी चई सघिजे थो पियो उनखे, त उन्हनि जी इहा घटिताई आहे त उहे सभु शयूं उते असांखे प्रोवाइड करणियूं आहिनि। पर घटि में घटि उहे त इन ॻाल्हि ते न ॻाल्हाइनि न जेके थी सघे थो उहे ज़िम्मेदार इहे ई हुजनि जेके अरसे खां सालनि खां वठी उतां जा आहिनि, हर ॻाल्हि जिन जे हथ रहिया, जेके उतां जा धणी रहिया आहिनि, जेके उतां जी हर ॻाल्हि संभालण वारा रहिया आहिनि, जे उन्हनि उते इहो कुझु न कयो आहे त उहे त घटि में घटि तनक़ीद न कनि। तनक़ीद उहे ज़रूरु कनि, तव्हां मीडिया कयो, उहे धड़ा ज़रूरु कनि। सरकार खे सख़्तु एतिराज़ आहे त मीडिया इन इशू खे घणो हाईलाइट ॾिसो, मीडिया असां चाहियूं था त मीडिया ज़रूरु हिकिड़ी ॻाल्हि सुठी आहे, इन में को शक न आहे त मीडिया जे इन खे पॉइंट आउट करण ते, इन ॻाल्हि खे हाइप ॾियण ते ई इन सभु इन पासे ॾे फोकस थियो वियो, त इन में त असां त एप्रिशिएट कयूं था। पर मीडिया खे अदब सां, अदब एतिराम सां इहा ज़रूरु अर्ज़ु आहे त जेके का चङो कमु बि कयूं त उन्हनि खे बि एप्रिशिएट कयो। जे सिंध गवर्नमेंट का उते हाणे सुठी ॻाल्हि करे थी पई त उहा बि ॾेखारी वञे, उन में बि ॻोल्हिजे न त का इन में खामी रहिजी वई आहे त पूरे अन्न जी ॿोरीअ में 2-3 दाणा कढी वठूं त हे बाबा इहे ख़राबु आहिनि। जेका ॻाल्हि एप्रिशिएट कयो, जे माण्हूअ जो कमु आहे या जेके चङी ॻाल्हि करे थी, मीडिया खे छड़ो इहो अर्ज़ु आहे त छड़ियूं उहे अहिड़ा उहे पासा बि ज़रूरु ॾेखारे जेके कुझु चङा बि हुजनि। बिल्कुलु सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं, इदारनि जी सुठी कारकर्दगी हूंदी त मीडिया ज़रूरु इन्हनि शयुनि खे बि रिपोर्ट कंदी। ब्रेक जो वक़्तु अलाह कंदो त कॾहिं तव्हां रिपोर्ट कयो। वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। नासिर साहब, हाणे ॻाल्हि कजे थोड़ी अमन अमान जी। सिंध में केतिरा ई अहम मसइला आहिनि, अमन अमान बि अहम मसइलो आहे। तव्हां कीअं था ॾिसो सिंध में इन वक़्तु जेका सूरत हाल आहे, अगवाऊं थियनि थियूं, फुरूं थियनि थियूं, धाड़ा लॻनि था, माण्हुनि जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ न आहिनि, रातनि जो माण्हुनि खे घरनि में क़त्ल कयो वञे थो। ॾिसो, सूरत हाल मुकमल तौर ते बहितर न आहे, पर ईअं बि न आहे त बिल्कुलु ई सॼी का ख़राबु आहे, काफ़ी उन में बहितरी बि आई आहे। तव्हां कराची जा हालात ॾिसो या अंदरूने सिंध जा असांजा इंटीरियर जा हालात ॾिसो त उन में कुझु बहितरी बि आई आहे। ऐं उन ते जिथे एक्शन थियनि था, जिथे इहे माण्हू जेके आहिनि धाड़ेलनि खे मारियो वञे थो, पकड़ियो वञे थो पियो, या कराची जा दहशतगर्द जेके आहिनि उन्हनि ते इहो थिए थो, उनजो रिएक्शन बि ज़रूरु थिए थो पियो, जंहिंमें असांजा फोर्सिस जा माण्हू बि वीचारा शहीद थियनि था ऐं आम माण्हू बि जेको आहे उहो शहीद थिए थो। जीअं पोएं दफ़े तव्हां ॾिठो त लियारीअ में जेको एक्शन थियो, हिकिड़े ग्रुप जेको वॾो उन्हनि जो माण्हू मारियो वियो, त हुननि ॿिए ॾींहं ते इहे जेके बम आहिनि या इहे जेके रॉकेट हयां जिन सां वीचारियूं काफ़ी असांजियूं मासूम ॿारड़ियूं जेके अदियूं हुयूं उहे बि उन में शहीद थियूं, जेके उतां जूं नियाणियूं हुयूं लियारी वारे पासे जूं, ऐं माण्हू बि शहीद थिया। पर उहो उनजो रिएक्शन हुयो। उन खां पोइ तव्हां ॾिठो त उन्हनि खे पकड़ियो वियो, इलाही माण्हू उन्हनि जा मारिया विया, ऐं ईअं ई इंटीरियर में बि ईअं थिए थो पियो। पर इहा सूरत हाल बहितर थियणु खपे। ऐं जेके बहितरी तरफ़ सूरत हाल वञे नथी, तव्हां सम्झो था त हुकूमत जूं सिर्फ़ु ॻाल्हियूं ई रहियूं आहिनि। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी ॻाल्हि कई वई, पर इन ते को प्लानिंग न थी सघी आहे, उन्हनि ख़िलाफ़ को ऑपरेशन जहिड़ो लाहे अमल न जोड़ियो वियो आहे, अञा बि माण्हू उअं ई अगवा थींदा रहनि पिया। ॾिसो, माण्हू मोटिया बि आहिनि, कल्ह बि तव्हांजे मीडिया ते हले पियो, कुझु माण्हू वापसि थिया आहिनि। ऑपरेशन कई जॻहनि ते थियो आहे ऐं उन में इलाही माण्हू पकड़िया बि विया आहिनि ऐं मारिया बि विया आहिनि। हाणे ताज़ो कुझु ॾींहं पहिरियों सखर जी पुलिस हिकिड़ो ऑपरेशन कयो, उन जो रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। इन खां पहिरियों खैरपुर में ऑपरेशन थियो, उन खां पहिरियों लाड़काणे जे परे पासे ते जेको आहे शहदादपुर जेको मथियों उन सां डिस्ट्रिक्ट मिले थो पियो, कंबर शहदाद कोट, उते इहो एक्शन थियो। त इहे मुख़्तलिफ़ जायुनि ते इहे एक्शन थियनि था पिया, माण्हू मारिया बि वञनि था, जेके ॾोहारी आहिनि पकड़िया बि वञनि था पिया। पर हिकिड़ो काफ़ी उन जे करे बहितरी बि आई आहे। पर मुकमल तौर ते जेको आहे ईअं न आहे त असां चई सघूं त सभु शइ बहितर थी वई, पर कुझु कमु थिए पियो। सिंध गवर्नमेंट या पुलिस अमलदार उते कमु कनि था पिया ऐं उन जो इहो ई सबूत आहे त असांजा जवान जेके आहिनि उहे शहीद थियनि था पिया। असांजा पुलिस जा जेके जवान आहिनि उहे तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में इहे तव्हां वटि ई रिपोर्ट ईंदी आहे, असां मीडिया ते बि इहे ॾिसंदा आहियूं, जेके ज़ाहिर आहे मां वधि में पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि ॾिसंदो हूंदुमि, उते ख़बर रखंदो हूंदुमि, पर तव्हांजी मीडिया जे तवसुत सां असांखे सॼी सिंध जी ख़बर
पवंदी आहे त उते बि इहा ई सिचुएशन अचे थी पई त असांजा जवान जेके आहिनि उहे बि शहीद थियनि था। इहो हिकिड़ो सिलसिलो हले थो पियो। अलाह कंदो इन में वधीक बहितरी ईंदी ऐं सुकून थींदो, सिंध अमन में ईंदी, सभु माण्हू सुखिया थींदा। लाड़काणे जो जेको वाक़ियो हाणे ताज़ो थियो, तव्हां सम्झो था त मज़हबी फ़िरके वारीअ जी बाहि हिकिड़ी पखिड़जंदी पई वञे। जेको बाबा जो वाक़ियो थी चुको आहे, हिन खां अॻु में शिकारपुर में तव्हां ॾिसो, वरी पिंगरे वारो वाक़ियो थियो आहे, उन खां पोइ लाड़काणे में इहा सूरत हाल। इन हवाले सां तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत खे अलर्ट रहण जी ज़रूरत आहे, या अहिड़े जेके मज़हबी फ़िरके वारे फैलाईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे कानून जी गिरफ़्त में आणण जी ज़रूरत आहे? जी बिल्कुलु, इहो वॾो अफ़सोसनाक वाक़ियो आहे लाड़काणे वारो। पर इहे ॾिसो, इहे हिकिड़ा फैक्टर्स आहिनि, इहे हिकिड़ी साज़िशूं आहिनि, इहे हिकिड़ा माण्हू आहिनि जेके गेम प्लान बि पंहिंजा प्लान कंदा आहिनि, उहो ठाहींदा आहिनि त बाबा हाणे मुख़्तलिफ़ जाइनि ते हीअं शोरश थी वञे। पर नंढनि शहरनि में छा अहिड़नि माण्हुनि खे पकड़ण में हाणे ॾुखियो आहे, इन्हनि जी निशानदेही नथी थी सघे? मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, छा आहे जो हिकदमि का बि मसइलो फ्लेयर अप थी थो वञे न, का शरारत कई, वरी उहे माण्हू उहो शरारत करे निकिरी विया। पर इहो तव्हां इन ॻाल्हि खे ज़रूरु एप्रिशिएट कंदो, लाड़काणा जी इंतिज़ामिया जेका आहे उन्हनि बर वक़्तु कमु कयो। DC जेको आहे उते लगारी साहब आहे या उतां जो कमिश्नर आहे, पुलिस जा ख़ादिम रिंदा ऐं जेको SP साहब आहे, उन्हनि तमामु बर वक़्तु कार्रवाई कई ऐं उते कंट्रोल आंदो। न त इहो ॾिसो केॾो वॾो वाक़ियो थी वञे आहे। छो त इहे जेके जज़्बात आहिनि, मज़हबी जज़्बात हिकदमि वधंदो आहे, फ्लेयर अप थींदो आहे, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हुई। पर हुननि उन ते फौरी तौर ते अमल कयो ऐं उते असांजी जेकी सियासी क़यादत हुई उन्हनि बि उन में सपोर्ट कई। असांजे पीपल्स पार्टी जी क़यादत हुई, या मां उन्हनि खे जेके जमियत वारा आहिनि उन्हनि खे बि एप्रिशिएट कंदुमि त उन्हनि बि पंहिंजो रोल उन में अदा कयो। ॿिया बि जेके पार्टियूं हुयूं उन्हनि सभिनि उते मुस्बत रोल कयो ऐं ॾिसो त तव्हां उन ते कंट्रोल थी वियो। पर इहे ॾिसो, इंतिज़ामिया या सिंध गवर्नमेंट इन ते बिल्कुलु हुन जी अखि हुई त उन ते अमल थियो न। जे उहे उनखे ईअं ईज़ी छॾे ॾियनि हा त इहो वॾो वधी वञे हा। जॾहिं लाड़काणे में तमामु घणो नुक़सानु थिए हा, पोइ असांजे सिंध जे ॿिया जेके एरिया आहिनि उते बि इहा शइ वधे हा। नासिर साहब, सिंध में वधंदड़ ॾोहनि जो हिकिड़ो सबबु जिन कराची खां अलावा सिंध जे ॿियनि शहरनि में बि धारनि जी वधंदड़ आबादी खे बि क़रार ॾिनो पियो वञे। कराची में केतिरियूं अहिड़ियूं बस्तियूं, नंढा नंढा ॻोठ आहिनि। उन खां अलावा हैदराबाद में, मीरपुर ख़ास में, खैरपुर में पिण इहे शयूं सागड़ में रिपोर्ट थियूं आहिनि। छा सिंध हुकूमत इन मामले खे नज़रअंदाज़ करे रही आहे, या इहे जेके मशकूक क़िस्म जा माण्हू, मशकूक इन्हनि जूं जेके कॉलोनियूं ठहियूं आहिनि, इहे इन्हनि ते हुकूमत जी नज़र न पई आहे? जी बिल्कुलु, इन ते हाणे नज़र तव्हांजे साम्हूं ई आहे। तो हैदराबाद में इलाही माण्हू पकड़िया विया आहिनि, ईअं ॿियनि जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि उते बि इहा कार्रवाई थिए पई ऐं जिथे बि इहे माण्हू नज़र अचनि था या इन्हनि जी ॻोल्हा कई पई वञे, पुलिस खे इहो टास्क ॾिनल आहे त उहे इन्हनि खे चेक कनि ऐं जिथे बि इहे अहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते उन ते एक्शन थिए। पुलिस जा इदारा आहिनि, इंटेलिजेंस जा इदारा आहिनि, इहे माण्हू अचनि था, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबाद थियनि था, कारोबार कनि था, पंहिंजी वसंदियूं ठाहिनि था। एतिरो मामिलो वधण खां पोइ जॾहिं इंतिज़ामिया जी अखि इन्हनि मामलनि ते पवे थी, इन खां अॻु में इन्हनि मामलनि खे नज़रअंदाज़ छो थो कयो वञे? इहो काफ़ी अरसे खां हिकिड़ो हले थो ऐं नेग्लिजेंसी आहे, इहा बिल्कुलु कोताही आहे, ईअं न थियणु खपे। पर असांजी सिंध सां शुरू खां इहा ॻाल्हि थिए थी पई। इहो को हिकु अधु गवर्नमेंट जी ॻाल्हि न आहे, पोइ 4-5 सालनि जो मसइलो न आहे। इहो काफ़ी अरसे, हाणे न वधियूं आहिनि, इहे तमामु अरसे खां आहिनि ऐं इन्हनि जो अचणु उतां काफ़ी अरसे खां शुरू आहे। ऐं ॿियो हिते अहिड़ा असां वटि वसंदियूं आहिनि जिथे अची इहे उन्हनि में हलिया था वञनि पिया ऐं हिननि जी इहा जेके बि इदारा आहिनि उन्हनि जी इहा कोताही आहे, नेग्लिजेंसी आहे। उन्हनि खे इन ते उन वक़्त खां वठणु खपे ऐं मां इन ते मीडिया खे ज़रूरु एप्रिशिएट कंदुमि त इहे शुरूअ खां वठी पॉइंट आउट कंदा रहिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते उहे धुरियूं जिन इन्हनि ते आवाज़ उथारियो, मां उन्हनि खे बि ख़िराज तहसीन पेश कंदुमि त उहे कंदा रहिया आहिनि। इन्हनि ते हिकमत अमली कहिड़ी जोड़ी वई आहे त जीअं इन्हनि खे वापसि उन्हनि जे माॻनि न मोकिले सघिजे, या इन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थी सघे, या इन्हनि जूं सरगर्मियूं या इहे माण्हू रिपोर्ट थी सघनि? इन जे करे हिकु त जेके असांजूं सरहदी जिथे जिथे सूबे जूं आहिनि उते हाणे इहे चेक पोस्ट वधाए चेकिंग वधाई वई आहे, पर इन जे लाइ मैकेनिज़म खपे। वॾा अहिड़ियूं क़िस्म जूं असांखे जंहिंमें वधि में वधि इन्हनि ते चेकिंग थी सघे ऐं इन जे लाइ सिंध गवर्नमेंट जेको आहे उहो करे पई, पंहिंजो उन्हनि ठाहियो आहे हिकिड़ो प्लान ऐं वफ़ाक़ खां बि उन में असां सपोर्ट वठूं था पिया त हर जाइ ते अहिड़ा नाका लॻनि, अहिड़ा चेक पोस्ट हुजनि जिते हिकु त जेके अचणु आहे हुननि जो, ऐं वरी जेके हाणे आहिनि जेके अची विया आहिनि उन्हनि खे बि जेको आइडेंटिफाई करण जे लाइ उहो बि हिकिड़ो पूरो सिस्टम ठहे पियो। इंशाअल्लाह उन ते अमल थींदो ऐं अमल थियणु खपे।
ऐं इहो तमामु ज़रूरी आहे अमन अमान जे लाइ। सिंध में जाली मुख़्तलिफ़ इदारनि में जाली भर्तियुनि जो हिकिड़ो तमामु वॾो मामिलो रहियो आहे। तालीम में जे हवाले सां ॾिसिजे या मकानी इदारनि में जंहिंखे सिंध जे वज़ीरनि पिणु तस्लीम कयो आहे। तव्हां सम्झो था इहा कंहिंजी कोताही थी सघे थी? पघारूं बि इन्हनि माण्हुनि जूं रिलीज़ थियनि थियूं, इहे माण्हू भर्ती बि थियनि था, पोइ इन्हनि भर्तियुनि खे ग़ैर क़ानूनी जाली करार ॾिनो थो वञे। ॾिसो इन में जेको चइबो आहे न त हर महकमे में ब्लैक शीप्स, जेको काली भेड़े या जेको बि लफ़्ज़ उनखे तव्हां चओ, अहिड़ा हर महकमे में अहिड़ियूं शयूं आहिनि ऐं इहे इन जे करे थियूं आहिनि त जेके इहे जाली भर्तियूं थियनि थियूं, तालीम हुजे, बल्दियाती इदारा हुजनि या ॿिया महकमा हुजनि, त उते अहिड़ा जेके माण्हू हूंदा आहिनि जेके कुदो किरदारु जंहिंजो हूंदो आहे, उहे हमेशह इन ताड़ में हूंदा आहिनि त जॾहिं बि का अहिड़ी शइ शुरू थिए त उहो उन में पंहिंजो तरीक़े सां कुझु अहिड़ा माण्हू इंटर कनि ऐं ग़लति तरीक़े सां थी वञे जंहिंमें हू पंहिंजा मफ़ादात हासिल हज़ारनि जी तादाद में अहिड़ा माण्हू, मतिलबु मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे उहे इन्हनि जो ई कमु हूंदो आहे त उहे पोइ पैसा वठी ॿियूं ॻाल्हियूं करे इन्हनि माण्हुनि खे, ऐं उहे वीचारा ग़रीब माण्हू जेको नौकिरी उन जो ॾोह कोन्हे न, उहो त वीचारो ग़रीब माण्हू जेको आहे नौकिरी मिले कान थी पई, जॾहिं उहो वीचारो सॼो कुझु करे ऐं इहे उन खां पैसा बि वठनि था, उहे वीचारा ॻह ट्रपड़ घर जा विकिणी ॿिए अलाए कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे पैसा ॾिए थो पियो ऐं वरी पोइ उहे वीचारा नौकरियूं वठनि था पिया। नासिर साहब, इदारे जे इंतज़ामी सरबराह या वज़ीर खणी चइजे, उनजी ज़िमेदारी छा थी थिए? छा उहो उनजी ज़िमेदारी नथी थिए त उहो पंहिंजे महकमे ते नज़र रखे या उनजा जेके हेठि माण्हू वेठल आहिनि उहे छा था कनि? इहे शयूं मुख़्तलिफ़ रिपोर्ट थींदियूं थियूं। बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि खे नज़र रखणु खपे ऐं उन्हनि खे इन ते एक्शन खणणु खपे। जे कोई एक्शन नथो खणे ऐं इन ॻाल्हि खे सफ़ा ईअं करे थो त इहो पोइ ज़ाहिर आहे उहो उनजो ॾोह आहे। इन में ऐं एक्शन जेकॾहिं थिए थो त उन हेठें अमले ते थो थिए, जेको ज़िमेदार आहे उहो साफ़ बची थो वञे। ज़िमेदार केरु आहे? तव्हां जे मिनिस्टर ज़िमेदार आहे त उन ते एक्शन थियणु खपे, पर जे ज़िमेदारी इहे जेके हेठियां ऑफिसर आहिनि त पोइ उन्हनि ते थींदो न, जेको ज़िमेदार हुजे उन ते थींदो। हा, जेके वज़ीर खे पाण जाली ऑर्डर कढिया आहिनि या पाण उन ॾिना आहिनि, पाण डायरेक्ट पैसा वरिता आहिनि या का ॻाल्हि थी आहे त उन ते ज़रूरु एक्शन थियणु खपे, पर जे विचो ई हेठियनि ऑफिसरनि ऐं जेको हेठो अमलो आहे उन्हनि अहिड़ी मिली भगत करे उहो कमु कयो आहे त उन्हनि ते एक्शन थियणु खपे। ऐं जे उहो मुंहिंजो चवणु आहे जॾहिं उन्हनि खे पकड़बो, जॾहिं उन्हनि ते एक्शन थींदो त पाण ॻाल्हाईंदा त केरु केरु उन्हनि सां मुलविस रहियो आहे। को डिस्ट्रिक्ट लेवल जो ऑफिसर उन्हनि सां गॾु हुयो, को डिविजनल लेवल जो माण्हू उन्हनि सां गॾु हो, सेक्रेटरी जी उन्हनि खे पुश्त पनाई हुई या मिनिस्टर साहब बि उन्हनि सां गॾु हुयो, त इहे सभु ॻाल्हियूं निकिरंदियूं। सम्झो था जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ पकड़ थिए, जांच थिए, कार्रवाई थिए त इन तरह जा जेके जालियूं भर्तियूं थियनि थियूं हज़ारनि जी तादाद में त इहे न थींदियूं। पर जॾहिं कार्रवाई नथी थिए त अहिड़ी भर्तियूं जॾहिं कार्रवाई ॾिसो असां वटि जज़ा सज़ा नाहे। जे इहा शइ हुजे त माण्हूअ खे कानून जी जेका अमलदारी आहे न इहा उन ते अमल नथो थिए। कानून आहिनि, लॉज ठहियल आहिनि, पर उन ते अमल नथो थिए, उन ते अमल थियणु खपे ऐं उन्हनि खे सज़ा मिलणु खपे जेको बि इन जो आहे। नासिर साहब, को अहिड़ो इदारो सिंध में हिन वक़्तु जंहिंजी तव्हां सम्झो त कारकर्दगी बहितर आहे, जेको बहितर तरीक़े सां कमु करे रहियो आहे? सिहत सफ़ाई खां वेंदे तालीम जी सूरत हाल तव्हां ॾिसो, अमन अमान जी सूरत हाल ॾिसो, रोज़गार जे हवाले सां जाली भर्तियुनि वारा मामला ॾिसो, तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत जी कारकर्दगी कुझु इदारनि में चई सघिजे थो त बहितर आहे या सही कमु थी रहियो आहे? ॾिसो, जे तालीम खाते खे तव्हां हाणे ॾिसो, जॾहिं निसार खोड़ो साहब आया आहिनि या फज़ल पेचो साहब आहे त हाणे त हुन में काफ़ी बहितरी अचे थी। बावजूद बि रिपोर्ट थिए थो केतिरा ई स्कूल अञा ताईं बंदि पियल आहिनि, उस्ताद ड्यूटियूं नथा कनि। बिल्कुलु आहे, तव्हां सही था चओ पिया, पर इहो रिपोर्ट बि थिए थो पियो उन सां गॾोगॾु। महिरबानी करे इहा रिपोर्टिंग बि कयो त कुझु स्कूल जेके खोलिया विया आहिनि उन्हनि जो मां कॾहिं न ॾिसंदो आहियां, हालांकि खुलिया विया आहिनि जेके असां जे मुंहिंजे पंहिंजे हल्के में स्कूल खुलिया आहिनि, ईअं ॿियनि इलाइक़नि में बि खुलिया हूंदा त हिननि ॿिन्हिनि उन ते सुठो कमु कयो आहे, मिनिस्टर साहब हुजे असांजो या सेक्रेटरी साहब हुजे। हाणे इन्हनि के जालियूं भर्तियूं हिननि जे ज़माने में त असां कोन ॿुधियूं आहिनि। हाणे जेका सिंध गवर्नमेंट जो हेठि टेन्योर आहे इन में त का बि अहिड़ी ॻाल्हि न थी आहे। त हाणे असां बि त हाणे वारी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं न, त हाणे वारी सूरत हाल में इहा ॾिसो, हाणे इन सूरत हाल में इहा बहितरी थिए पई। हेल्थ जी ॻाल्हि आहे त हेल्थ में बि जेको हाणे वारी सूरत हाल आहे, जेके इलाही डॉक्टर्स जूं जायूं उन्हनि जे लाइ इंटरव्यू थियनि था पिया, छो त उते रखिया वञनि जिथे आहिनि। मां तव्हांखे पंहिंजे सखर जो मिसाल थो ॾियां, असांजी सखर सिविल हॉस्पिटल या गुलाम अहमद महर मेडिकल कॉलेज, उन में हिन महिल बि असां वटि 48 डॉक्टरनि जूं जायूं ख़ाली आहिनि। ऐं सखर
हिकिड़ो सिंध जो टियों वॾो शहर आहे, हब आहे असांजो, पर उते बि इहे जायूं जेके आहिनि ख़ाली आहिनि। इन करे हाणे उहे भर्तियूं शुरू थींदियूं ऐं ईअं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि असांजा, ॿिया हॉस्पिटल, मां त हिकिड़ो मिसाल ॾिनो, ईअं इलाही जायुनि ते जायूं जेके आहिनि ख़ाली पयूं आहिनि, हाणे भर्तियूं थींदियूं त इहे सभु जायुनि ते माण्हू वेंदा ऐं कमु कंदा। अच्छा, प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तम थो थिए, आख़िरी सवाल मां तव्हांखे पुछणु चाहींदमि, पीपल्स पार्टी मुतहदा में मुतहदा जी पीपल्स पार्टी में शमूलियत जे जेके ॻाल्हियूं अची रहियूं आहिनि, इन हवाले सां तव्हां छा चवंदो, तस्दीक कंदो, तरदीद कंदो? ॾिसो, ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं हमेशह पीपल्स पार्टी जेको आहे सभिनि जे लाइ पंहिंजा दरवाज़ा खोलिया रखिया आहिनि त हिकिड़ी सुकून सां जेका आहे सिलसिलो हले ऐं जेका स्टेबिलिटी आहे थियणु खपे मुल्क जे अंदरि, सूबे जे अंदरि, ऐं उन में हमेशह ऐं ख़ासि तौर ते आसिफ अली ज़रदारी साहिबु इन में खुले दिलि सां ऐं कुशादा दिलीअ सां सभिनी खे एकमोडेट करण जी कोशिशि कई आहे। पोयों टेन्योर बि तव्हां ॾिसो ऐं हाणे बि हिन महिल ज़रूरत न आहे सिंध गवर्नमेंट खे MQM जी या कंहिं ॿी पार्टी जी, पर आसिफ साहिबु हमेशह चयो आहे इन करे ई त हिकिड़ो सिलसिलो जेको आहे उहो सही नमूने सां हले ऐं माण्हुनि खे जेके बि, छो त हुननि खे बि माण्हुनि वोट ॾिनो आहे, उन्हनि खे जेके शहरी आबादियूं आहिनि उन्हनि जा उहे नुमाइंदा आहिनि पंहिंजी जाइ ते, हिकिड़ी वॾी परसेंटेज जा शहरी नुमाइंदगी असांखे बि आहे, असांजा पीपल्स पार्टी जा नुमाइंदा बि आहिनि शहरनि में, पर मुतहदा खे वॾे तादाद में ख़ासि तौर ते कराची में उन्हनि खे इहा माण्हुनि मैंडेट ॾिनो आहे, त उन्हनि माण्हुनि जी असां इहा अहमियत ॾियूं था पिया उन्हनि खे, उन जी इन जो मैंडेट ॾिनो आहे उन जो क़दुरु कंदे हिननि खे असां शामिल करण लाइ कोशिशि कयूं। पर तव्हांजी मुफ़ाहिमत वारी सियासत जेका गुज़िरियल 5 साल हली, उन सिंध जी अवाम खे छा ॾिनो आहे? सिंध जी अवाम खे उन जी मोट सुठी मिली आहे। तव्हां ॾिठो त जमहूरियत जो 5 साल जो मुसलसिल तसलसल हलियो, असांखे जेके सिंध में जेके महकमा डिज़ॉल्व थी मिलिया वफ़ाक़ खां, जेको असांजो हक़ु हुयो जेको सिंध जे, उहा हिकिड़ो ॾिसो शुरूआत ते इन पासे ते तव्हां को ध्यानु कोन था ॾियो त आसिफ साहब जी जेका इहा पॉलिसी हुई उन केतिरा वॾा वॾा कम कया, केतिरी स्टेबिलिटी आई पूरे आइन खे, जेको आइन ठहियो 73 में हुयो पर उन ते अमल हिन महिल ताईं न थियो हुयो। जेके सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी हुई उहा उन्हनि खे सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी मिली, NFC अवॉर्ड जो मसइलो हुयो, इन खां अलावा आइनी जेके क़ानूनी इलाही अहिड़ा मामला हुया जेके इन्हनि ॾींहंनि में हल थिया, जंहिंजो असरु, जंहिंजो फ़ाइदो उहो हे जेके ॾींहं आहिनि या जेके अचण वारा ॾींहं आहिनि उन्हनि में सभिनि अवाम खे मिलंदो, ख़ासि तौर ते असांजी सिंध जी अवाम खे मिलंदो। पर ईअं बलोचिस्तान जा जेके अवाम आहे, KPK आहे, छो त जेके बि पोइते पियल सूबा हुया इन जो फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो, ऐं पंजाब जा बि जेके एरिया जिते तरक़ी नथी थिए, जेको सराइकी वारो एरिया आहे या ॿिया जेके एरिया आहिनि, उते इन्हनि जो फ़ाइदो थींदो। वॾी महिरबानी अवां जी, अवां जो प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्त ते ख़तम थो थिए। पंहिंजी मेज़बान सभीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अला वाहे।